पाक फौज जी शानदार कारकर्दगी मरका हक ऑपरेशन बुनियाद मखसूस में हासिल कयल तारीख़ी फतेह जी 1 साल मुकम्मल थियण ते रहमानी रोड स्कूल ऐं मेन प्राइमरी स्कूल जी उस्तादनि ऐं सभी शागिर्दनि समेत टाउन चेयरमैन कंबर नगारी, टाउन ऑफिसर आसिफ बुगियो, काउंसिल ऑफिसर ख़ालिद मेमून जी अॻवानी में पाक फौज जी हिमायत में टाउन कमेटी खां सीता रोड प्रेस क्लब ताईं जश्न शानदार रैली कढी वई, जंहिंमें पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा हया विया। जंहिं तहत पाक फौज फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर ऐं पाक फौज जी जवाननि पाक फौज जी बहादुर पायलटनि खे खराज अक़ीदत ऐं खराज तहसीन पेश कई वई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त असांजे मुल्क जे बहादुर फौज पंहिंजी महारत सां दुश्मन मुल्क खे घर में घिरी इबरतनाक शिकस्त ॾेई ऐं खेनि ॾींहं जा तारा ॾेखारिया। पाकिस्तान तरफ़ मेरी अखि खणी ॾिसंदड़ मोदी सरकार खे गोॾा खोड़ाए छॾिया। अॼु जेकॾहिं क्रेडिट वञे थो त उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾांहुं वञे थो, जंहिं एटम बम ॾेई पूरी दुनिया अॻियां पाकिस्तान खे ताक़तवर ऐं मज़बूत मुल्क बणायो, जॾहिं त पाकिस्तान जी कामयाबी ते 2 लाख शहनाइयूं वॼाए पाकिस्तान जो जश्न मल्हायो वियो।